अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां आहियां अली हसन अब्बासी ऐं अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जो 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद, फ़रवरी 2021। कहाणी आहे हर क्लास में हिकु टेडी हूंदो आहे। छंछरु वेंदो, आचर वेंदो, सूमरु ईंदो ऐं अव्हां वापसि पंहिंजी क्लास में वेंदव। ईअं ई हिकु टीचर मिसिस थॉम्सन क्लास में दाख़िल थी। संदसि आदत हूंदी हुई त क्लास में दाख़िल थियण साण ई चवंदी हुई, लव यू ऑल, मतिलबु तव्हां सभिनी लाइ प्यार। पर खेसि ख़बर हुई त उहा कूड़ पई ॻाल्हाए, छाकाणि त उहा क्लास जे हिकु शागिर्द लाइ उहा मुहबत न पई महसूसु करे सघे जेका उहा ॿियनि लाइ महसूसु कंदी हुई। उहो ॿारु सफ़ा अजीब हो, लापरवाह, उजड़ियल, मेरो मेरो। उन ॿार में कुझु अहिड़ो हो ई कोन जो हू मिसिस थॉम्सन जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए। हूअ बि हिन सां मुख़्तलिफ़ हुई। हर ग़लति ॻाल्हि ते हूअ हिन जो मिसाल ॾींदी हुई ऐं सुठी ॻाल्हि ते हुन जो मिसाल ॾियण खां पासो कंदी हुई। उन साल हिन पहिरीं टिमाहीअ लाइ रिपोर्ट लिखी ऐं हेड मिस्ट्रेस खे ॾियारे मोकिली। स्कूल में उहो निज़ाम हो त हेड मिस्ट्रेस खे हर रिपोर्ट मथां पंहिंजी सही करणी पवंदी हुई। हेड मिस्ट्रेस मिसिस थॉम्सन खे घुरायो ऐं चयाईं, ॾिस मिसिस थॉम्सन, प्रोग्रेस रिपोर्ट में कंहिंजी प्रोग्रेस खे ईअं रिपोर्ट करणु घुरिजे जो उनखे पढ़ी हर माइट खे महसूसु थियणु घुरिजे त मुंहिंजे ॿार जो बि को मुस्तक़बिल आहे। तव्हां जेका प्रोग्रेस रिपोर्ट टेडीअ लाइ लिखी आहे उहा अहिड़ी आहे जो माइट त खेसि छॾे ॾींदा। छोकिरे खे क्लास में सभु टेडी छॾींदा हुआ। मिसिस थॉम्सन हिकदमि चयो, मां कुझु नथी करे सघां, मूं वटि हिन ॿार बाबति सुठो लिखण लाइ त कुझु आहे ई कोन। हेड मिस्ट्रेस स्कूल जे स्टाफ खे हुकुम कयो त टेडीअ जी अॻूणनि प्रोग्रेसन कार्डनि खे ॻोल्हियो वञे ऐं ॻोल्हे मिसिस थॉम्सन जे क्लास में पहुचाया वञनि। मिसिस थॉम्सन 3 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठी। उन ते फाइनल रिमार्क्स में लिखियो हो, टेडी क्लास जो सभ खां रोशन ॿारु आहे। हूअ त पढ़ी हैरान रहिजी वई। 4 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठाई त अॻियां वधंदड़ प्रोग्रेस कार्ड ॿुधायो त टेडीअ जी माउ खे मौतमार कैंसर हो। उहो टेडीअ खे उहो ध्यानु न पई ॾेई सघे जेको अॻे खेसि ॾींदी हुई ऐं उहो सभु टेडीअ जी कारकर्दगीअ मां ज़ाहिर थी रहियो आहे। 5 दर्जे जे रिपोर्ट कार्ड में लिखियो हो त टेडी पंहिंजी माउ विञाई आहे ऐं उन सां गॾु पाण बि गुम थी वियो आहे। हिन खे मदद जी शदीद ज़रूरत आहे, न त असीं ही ॿारु विञाए वेंदासीं। इहो सभु पढ़ंदे मिसिस थॉम्सन जे अखियुनि में ॻुड़ा हुआ। उन प्रिंसिपल ॾांहुं निहारियो ऐं चयाईं, मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे। उहो क्लास ॾांहुं मोटी वई। शायदि उहो बि को सूमरु हो। उहो क्लास में दाख़िल थी ऐं डाइस ॾांहुं वधी ऐं सभिनी खे ॾिसंदे चयाईं, लव यू ऑल। पर खेसि ख़बर हुई त हुन हिन भेरे बि कूड़ पिए ॻाल्हायो, छाकाणि त जेका मुहबत हाणी हुन जे दिलि में टेडीअ लाइ हुई सा सॼे क्लास खां मथां ई हुई। हिन पंहिंजा अंदाज़ मटाइण जो फ़ैसिलो कयो हो। हाणे उहा हर चङे कम लाइ टेडीअ जो नालो खणंदी हुई ऐं को बि ग़लति कमु टेडीअ जे नाले न थींदो हो। स्कूल जो आख़िरी ॾींहुं आयो। सभिनी ॿारनि उस्तादनि लाइ तोहफ़ा आंदा हुआ। सिर्फ़ु हिकिड़ो तोहफ़ो हो जेको पुराणनि अख़बारनि में विढ़ियलु हो। उस्ताद खे त हिस हूंदी आहे, हिन पक सम्झो त उहो तोहफ़ो टेडी ई ॾेई सघे थो। मिसिस थॉम्सन खोले ॾिठो, हिकु अधु इस्तेमालु थियल ख़ुशबूअ जी शीशी ऐं हिकु पुराणो कंगणु जंहिंमां कुझु हीरा अॻु में ई किरी चुका हुआ, अख़बार मां निकिता। सॼो क्लास खिलियो पिए, उहो ॼाणंदे त उहो टेडीअ वटां आयो आहे। पर बिना कुझु पुछण जे मिसिस थॉम्सन उहा अधु कत बांधल ख़ुशबूअ जी बोतल खईं ऐं पंहिंजे पाण खे ख़ुशबू हयाईं ऐं कंगणु पाए छॾियईं। हल्कड़ी मुर्क सां टेडीअ चयो, हाणे तूं मुंहिंजे माउ वांगुरु महकी थी, तोमां मुंहिंजे माउ जी ख़ुशबू अचे थी। हीअ उहा आख़िरी ख़ुशबूअ जी बोतल आहे जेका हुन मूंखे अकेलो छॾण खां पहिरीं इस्तेमालु कई हुई ऐं हीअ कंगणु उहा आख़िरी शइ हुई जेका दफ़न करण खां पहिरीं संदसि जिस्म तां लाथी वई हुई। साल खां पोइ स्कूल ख़तमु थियो।
सेशन ख़त्म थियो त हिकु ख़त मिसिस थॉम्सन जी टेबल ते रखियलु हो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीनु आहीं। मोहबत मां टेडी। हर साल जे ख़ात्मे ते मिसिस थॉम्सन खे टेडीअ जे पारां उहो ख़त मिलंदो हो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीनु आहीं। टेडी। साल गुज़री विया, संदन राब्तो कटिजी वियो। अलाए कीअं हिकु ॾींहुं हिकु एजेंट मिसिस थॉम्सन खे ॻोल्हे लधो, जेका हाणे रिटायर थी चुकी हुई। खेसि हिकु ख़त ॾिनई, जंहिंजे पोयां सही थियल हुई, डॉक्टर थियोडर PhD। टेडी PhD थी वियो हो। हुन ख़त में लिखियो हो, मूं हयातीअ में ॿिया बि घणा माण्हू ॾिठा आहिनि मिसिस थॉम्सन, हीउ तुंहिंजो टेडी आहे। तूं सभिनी खां बहितरीनु उस्ताद आहीं जेका मूं ॾिठी आहे। मां शादी पियो करियां ऐं मां तुंहिंजी मौजूदगीअ खां सवाइ शादीअ जो सोचे बि नथो सघां। ख़त सां गॾु अचु वञ जूं हवाई टिकेटूं बि हुयूं। मिसिस थॉम्सन इनकार न पई करे सघी। हिन वटि ख़ुशबू जी बोतल त न हुई, पर अञा ताईं उहो कंगण हिन पाण वटि संभाले रखियो हो। हुन उहो कंगण पातो ऐं चर्च वई। उते हुन आख़िरी कतार में वेहणु घुरियो, पर वॉलंटियर्स खेसि सुञाणे विया ऐं पहिरीं कतार ॾांहुं वठी विया। पहिरीं कतार में हिकु निशस्त हुई, जंहिं ते कार्ड लॻियल हो ऐं कार्ड ते लिखियलु हो, अमड़। थियोडर ज़ाती तौरु मिसिस थॉम्सन खे दरख़्वास्त कई त उन कुर्सीअ ते वेहे ऐं कननि में सुरॿाट कयाईंसि, तव्हां मुंहिंजे माउ जे बिल्कुलु वेझो आहियो, भले ओड़ा ई आहियो। अॼु मां जेकी कुझु बि आहियां, सिर्फ़ु तव्हां जे करे ई आहियां। शादी थी वई ऐं शादीअ खां पोइ थियोडर मिसिस थॉम्सन खे पंहिंजी नई कुंवार सां मिलायो ऐं चयाईं, हिन खां सवाइ मां कॾहिं बि इते पहुची न सघां हा जिते मां अॼु आहियां। संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुआ। मिसिस थॉम्सन कुंवार खे चयो, टेडीअ खां सवाइ मूंखे बि उहो अहसासु न थिए हा त हिकु टीचर खे पहिरीं माउ थियणु घुरिजे ऐं तंहिंखां पोइ खेसि टीचर बणजणु घुरिजे। बसि उहा ई दरख़्वास्त आहे। तव्हांजे क्लास में बि हिकु टेडी आहे। सूमरु ईंदो ऐं अव्हां पंहिंजे क्लास में वेंदव त ॾिसिजो, उते बि हिकिड़ो टेडी अथव। तव्हां मिसिस थॉम्सन थी सघो था। सूमर ते पंहिंजे स्कूल वञूं त उस्ताद थी न वञिजो, माइट थी वञिजो, जेको सदाईं उस्ताद थी सघे, जेको अहिड़नि ॿारनि जे हयातीअ में अहम मोड़ बणिजी सघे। कहाणी आहे, असांखे असांजे वॾड़नि मिलायो। उहो मुंहिंजे माउ जे तदफ़ीन जो ॾींहुं हो। मुंहिंजी माउ हिकु बहितरीनु औरत हुई। उहा सदाईं ॾुखे वक़्त में मूं साण हूंदी हुई। मुंहिंजे लाइ सॼी ज़िंदगीअ में दुआ जो दर हुई। जॾहिं उहा ॾाढी बीमार थी त मुंहिंजी वॾी भेण खे ताज़ो ॿारु ॼाओ हो ऐं मुंहिंजे भाउ जी शादीअ खे को घणो वक़्तु न थियो हो। मूं वटि वक़्तु हो ऐं उहो मूं माउ जी ख़िदमत करण में गुज़ारणु पंहिंजे लाइ हिकु एज़ाज़ु सम्झियो। हाणे जॾहिं उहा वञी चुकी हुई त मां अलाए किथे गुम थी वई हुअसि। मां हाणे छा कंदसि ख़ुदा? मूं सोचियो ऐं पंहिंजे अंदर खे ख़ाली महसूसु कयो। मुंहिंजे भाउ जो हथु पंहिंजे ज़ाल जे हथ में हो ऐं मुंहिंजी भेण पंहिंजे ॿारड़े खे हंज में खयो बीठी हुई। मां अकेली वेठी हुअसि। मुंहिंजे शदीद ॾुख जी महसूसात कंहिंखे बि न हुई। मुंहिंजी माउ मुंहिंजी बहितरीनु साहेड़ी हुई। असीं गॾिजी मानी तयारु कंदा हुआसीं। मां खेसि डॉक्टर ॾे वठी वेंदी हुअसि। साणसि पंधु कंदे असीं जाम कचहरियूं कंदा हुआसीं। हाणे संदसि सफ़र पूरो थियो हो ऐं मां अकेली हुअसि। ओचितो लॻुमि त दरवाज़ो खुलियो ऐं फर्श ते तकड़नि क़दमनि जो आवाज़ु उभरियो। कुझु लम्हनि में ई मूं हिकु नौजवान ॾिठो, जंहिंजूं अखियूं ॻोढ़नि सां तर हुयूं। हू मुंहिंजे भरिसां अची वेठो ऐं भुणकंदे चयाईं, मूंखे देरि थी वई। कुझु लम्हा तरसी चयाईं, जॾहिं हिन जो नालो मैरी हो त पोइ सभु खेसि मार्गरेट छो पिया सॾीनि? मूं भुणकियो, छाकाणि त संदसि नालो मार्गरेट हो। खेसि को बि मैरी न सॾींदो हो। मूंखे हैरत पई थी त हीउ अजनबी मुंहिंजे ॾुख वंडाइण महिल कहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं पियो करे। हिन जो नालो मैरी पीटर्स हो। हुन ज़िद कयो। न, उहो सही न आहे। मूं वरंदी ॾिनी। ओचितो ॼण खेसि को ख़्यालु आयो। हुन पुछियो, हीउ लोयरन चर्च न आहे? न, उहो त रोड जे हुन पार आहे। हाणे उहो वाज़िह थी वियो हो त नौजवान कंहिं ग़लति तदफ़ीन ते आयो हो।
संदसि सूरत ॾिसी अलाए छो मूंखे खिल अची वई। हू एॾो मुंधल हो, ताज़ियत कंदड़ मूंखे हैरत सां ॾिसणु लॻा। मूंखे खिलंदो ॾिसी हू बि खिलणु लॻो। मूंखे लॻो ॼण अम्मा बि असांखे ॾिसी रही हुजे ऐं असां साण गॾु खिली रही हुजे। तदवीन थियण खां पोइ असीं पार्किंग तरफ़ वञी रहिया हुआसीं त हुन मुर्कंदे चयो, सॼो शहर असां बाबति पियो ॻाल्हियूं करे। मां त पंहिंजे मासीअ जे जनाज़े में शिरकत न करे सघियुसि। छा असीं काफ़ीअ जो कोप पी सघूं था? मूं हाकार कई। 1 साल खां पोइ असांजी शादी थी वई ऐं हिन भेरे असीं ॿई हिक ई वक़्त ते सही जाइ ते पहुता हुआसीं। ख़ुदा मूंखे मुंहिंजे ॾुख जी घड़ीअ में ख़ुशी ऐं खिल मोटाए ॾिनी हुई। हाणे असां पंहिंजी शादीअ जी 22 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। जॾहिं बि केरु असां खां पुछंदो आहे त असीं कीअं मिलियासीं त मुंहिंजो मुड़ुसु खिलंदे चवंदो आहे, हिन जी माउ ऐं मुंहिंजी मासीअ असांखे पाण में मिलायो, असांजे वॾड़नि असांजो रिश्तो करायो। कहाणी आहे तोहफ़ो। घणा साल अॻु मां टैक्सी हलाईंदो हुउसि। हिक भेरे मूंखे हिकु मुसाफ़िर राति जो खणणो हो। जॾहिं मां ॿुधायल एड्रेस ते पहुतुसि त सॼी इमारत ऊंदहि में ॿुॾल हुई। सिर्फ़ु ग्राउंड फ्लोर जी हिकु दरीअ मां रोशनी अची रही हुई। अहिड़ियुनि हालतुनि में केतिरा ई ड्राइवर रुॻो कुझु लम्हा इंतज़ारु कंदा आहिनि ऐं तकिड़ा वापसि हलिया वेंदा आहिनि। पर मूं सोचियो त मतां मुसाफ़िर खे मुंहिंजे मदद जी ज़रूरत हुजे ऐं तंहिं करे ई पंहिंजी आदत मूजिबि मां अॻियां वञी पहिरियां दर खड़काईंदो आहियां। हिन भेरे बि मूं ईअं ई कयो। अंदरां कंहिं कुराड़ीअ जो झीणो आवाज़ु आयो, थोरो तरसिजो, 2 मिंट। दर खुलियो ऐं मूं 80 खां मथे जे उमिरि जी हिकु नंढड़े क़द जी कुराड़ी ख़ातून खे ॾिठो, जंहिंजे ॿिन्ही हथनि हिकु नंढड़ी पेतीअ खे झलियो हो। मूं संदसि हथनि मां पेती वरिती ऐं सहारो ॾेई टैक्सीअ ताईं आंदोमांसि। तुंहिंजी महिरबानीअ लाइ महिरबानी, हुन चयो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मूं वराणियो। मां पंहिंजनि मुसाफ़िरनि सां बि उहो ई सलूक कंदो आहियां जेको चाहींदो आहियां त मुंहिंजी पंहिंजी माउ सां थिए। तूं हिकु ज़बरदस्त इंसान आहीं, हुन चयो। जॾहिं असां टैक्सीअ में वेठासीं त हुन मूंखे एड्रेस ॿुधाई ऐं चयाईं, पाण शहर जे विचां हली सघूं था। मूंखेसि ॿुधायो त उहो डिघो रस्तो आहे, को नंढो न आहे। मां ॼाणा थी, हुन चयो, पर हिन महिल का घणी रश बि न आहे ऐं मां हूअं बि मोहताज खाने वञी रही आहियां। मुंहिंजो को पंहिंजो बचो ई कोन्हे को। मूं महसूसु कयो त संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुआ। मूं ख़ामोशीअ सां मीटर बंदि कयो ऐं पुछियोमांसि त उहा कहिड़े रस्ते खां मूंखे वठी वञणु थी घुरे। जॾहिं असीं संदसि वणंदड़ रस्तनि तां शहर मां लंघंदा रहियासीं त कुराड़ी सॼी वाट मूंखे उहे जायूं ॾेखारींदी रही जेके संदसि हयातीअ में ख़ासी हैसियत रखंदियूं हुयूं। उहा इमारत जंहिं में हुन नौकिरी कई हुई, उहो घरु जिते हूअ ऐं संदसि घर वारो शादीअ खां पोइ कुझु अरसो मस रहिया हुआ, हिकु गुदाम जिते अॻे ज़माने में हिकु नाच घर हो ऐं जिते पंहिंजे जवानीअ में हूअ दिलि खोले रक़्स कंदी हुई। 2 कलाकनि जी ड्राइविंग खां पोइ हुन मुर्कंदे चयो, मां थकिजी पई आहियां, हल त हाणे हलूं। जेका एड्रेस हुन मूंखे ॿुधाई हुई उते जीअं ई पहुतासीं त 2 बावर्दी मुलाज़िमनि खेसि उते ई आदुरभाउ कयो। हू अॻु में ई संदसि मुंतज़िर हुआ। मूं कुराड़ीअ जी पेती खईं, तेसीं ताईं हुननि खेसि व्हील चेयर ते विहारे छॾियो हो। घणो भाड़ो थियो? हुन पुछियो। मूं खेसि वराणियो त कुझु बि न थियो। न, पर तोखे बि जीअणो त आहे, हुन चयो। ॿिया बि इलाही मुसाफ़िर मिली वेंदा, मूं वराणियो ऐं हिकु भाकुर पातोमांसि। हुन मूंखे मज़बूतीअ सां भाकुर में भरे वरितो। ख़ुशीअ जे उन्हनि लम्हनि खे मूं ताईं पहुचाइण लाइ वॾी महिरबानी, हुन चयो। जॾहिं मां टैक्सीअ तरफ़ मोटी रहियो हुउसि त मूं दर बंदि थियण जो आवाज़ु ॿुधो। मुंहिंजे अंदरि चयो त ॼण उहो आवाज़ु कंहिं इंसान जे हयातीअ जे दर बंदि थियण जो इशारो हुजे। उन ॾींहुं मूं ॿियो को बि मुसाफ़िर न खयूं ऐं बिना कंहिं मतिलब ऐं मक़सद जे आउं अजायो रस्तनि ते गाॾी डोड़ाईंदो रहियुसि। मूंखे बसि उन कुराड़ीअ जो ख़्यालु हो, छा थिए हा जंहिंखेसि को कावड़ियल या मुख़्तलिफ़ तबियत जो ड्राइवर मिले हा जेको हिन शिफ्ट खे ख़तमु करण लाइ बेताब हुजे हा। मूंखे बसि ईअं लॻो पिए तव्हां अॼोकी ड्राइव
मुंहिंजी सॼी हयातीअ जो अहम तरीन वाक़ियो हुई। असीं सदाईं ज़बरदस्त लम्हनि जी ॻोल्हा में हूंदा आहियूं, पर उहे घड़ियूं असांखे बिना ॿुधाइण जे पंहिंजे भाकुर में भरे वठंदियूं आहिनि। ऐं मथां वरी उन्हनि ते को अहिड़ो क़ीमती काग़ज़ बि नाहे विढ़ियल हूंदो जो असीं उन तोहफ़े खे सुञाणे सघूं।